गढ़ी आसीन मां ब्रेकिंग ख़बर शामिल कंदा हलूं त गढ़ी आसीन भरिसां ॻोठ नंगड़ शहर जो रहवासी नौजवान इसरार शर 4 ॾींहं अॻु सखर वेंदे मुबैना तौर अगवा। वारसनि खां 30 लख भुंग तलब। वारसनि जो चवणु आहे त असांजो नौजवान सखर में होटल ते मज़दूरी कंदो हो। 4 ॾींहं अॻु पुर इसरार तौर गुम थी वियो। गुज़रियल 3 ॾींहंनि खां धाड़ियल इसरार जे नंबर तां कॉल करे 30 लख भुंग घुरी रहिया आहिनि। मिसकीन आहियूं, भुंग भरण जी ताक़त न आहे। DIG सखर ऐं SSP सखर नौजवान खे धाड़ियलनि जे चंबे मां आज़ाद कराइण में मदद कनि। अॻुवा थियल नौजवान इसरार शहर जे चाचे नादर शहर जी घुर